दाऊसी तहरीक-ए-इंसाफ जे चेयरमैन बैरिस्टर गौहर खान चयो आहे त बानी पीटीआई ॻाल्हियुनि जो अख़्तियार महमूद खान अचकज़ई ऐं राजा नासिर अब्बास खे ॾेई छॾियो आहे। असां ॻाल्हियुनि जी कोशिश कई पर को नतीजो न निकितो। जेकॾहिं ॻाल्हियुनि बाबति सलाह वरिती वई त ज़रूर ॾींदसि। मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर चयो त बानी पीटीआई खे आख़िरी सज़ा 16 जनवरी ते थी। 10 महीना गुज़री वञण बावजूदि हुन जा केस नाहिनि लॻा। जुडिशियल पॉलिसी मूजिबि 35 ॾींहं में फ़ैसिलो थियणु घुरिजे। बैरिस्टर गौहर वधीक चयो आहे त पीटीआई 26 ऐं 27 आईनी तरमीम खे तस्लीम नथी करे। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान त जदोजहद जारी रहंदे। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। तहरीक इंसाफ जे चेयरमैन बैरिस्टर गौहर खान चयो आहे त बानी पीटीआई ॻाल्हियुनि जो अख़्तियार महमूद खान अचकज़ई ऐं राजा नासिर अब्बास खे ॾेई छॾियो आहे। असां ॻाल्हियुनि जी कोशिश कई पर को नतीजो न निकितो। जेकॾहिं ॻाल्हियुनि बाबति सलाह वरिती वई त ज़रूर ॾींदसि। मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर चयो आहे त बानी पीटीआई खे आख़िरी सज़ा 16 जनवरी ते थी। 10 महीना गुज़री वञण बावजूदि हुन जा केस नाहिनि लॻा। जुडिशियल पॉलिसी मूजिबि 35 ॾींहं में फ़ैसिलो थियणु घुरिजे। बैरिस्टर गौहर वधीक चयो आहे त पीटीआई 26 ऐं 27 आईनी तरमीम खे तस्लीम नथी करे। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान त जदोजहद जारी रहंदी।